अदा मदीने पाक वेचारा मानू वींदान मोमिन वींदान मुसलमान वींदान वो कदे कदे अल्लाह पनाह में रखे हादसो थी पवंदो आ ता बुधो मिना जे मैदान में हादसा थिया ता त कुछ साल अॻु में तो वटि इहो सुबुह तो वीडियो जी सूरत में पयो आ जो मके पाक में हरम जे आॾो मके पाक जे आॾो काबे जे आॾो किरेन मथा बीठी अल्लाह पनाह में रखे उहा किरेन उतां किरी पई ॿ टे हाजी वेचारा उमरे करण वारा उन जे हेठां अची शहीद थी पिया अदा कलमो त भरजो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा को सुभाणे चवंदो त अल्लाह काबे जे आॾो हिननि खे छो कोन बचायो न कोन चइबो छो अल्लाह ताला इहो पाण तक़दीर में मुकर्रर फरमायो आहे त कंहिंजो मौत इन काबतुल्लाह जे आॾो इन किरेन वारी सूरत में थींदो ऐं कॾहिं कॾहिं मिना जे मैदान में बाहि बि लॻी पवंदी हुई ऐं उते माण्हू वीचारा शहीद थी पवंदा हुआ त अल्लाह उन जी क़िस्मत में इहा शहादत लिखी अदा जेके सुन्नत जमायत वारा अल्लाह जे वलियनि ॾे पंधु करे विया इन जी शहादत बि अल्लाह ईअं लिखी छॾी हुई एतराज़ अल्लाह ते कोन कबो वलीअ ते तव्हां छो था कयो बाबा पर त एतराज़ अल्लाह जी ज़ात ते तव्हांखे करणो घुरिजे न त अल्लाह त पंहिंजा पांधीअड़ा कोन बचाया पर नऊज़ बिल्लाह असां एतराज़ न को वलीअ ते कयूं न को कंहिं नबीअ ते कयूं न को अल्लाह जी ज़ात ते कयूं छो असां आहियूं अहले सुन्नत अहले अदब या आहे या न बाबा असीं छो कंहिं ते एतराज़ कयूं असां वलियनि ते बि एतराज़ कोन कयूं न को अहल बैतनि ते एतराज़ कयूं न को असहाबनि ते एतराज़ कयूं ऐं महबूब मदीने वारे जी ज़ात वरा उल वरा मुंहिंजे महबूब जो छा शान आहे उते त एतराज़ करणो त परे महबूब अला एतराज़ दिलि में सोचियो ईमान चट ईमान ख़त्म वॾो डिंगो हुजे वॾो मौलवी हुजे केरु बि हुजे मुस्तफ़ा जी ज़ात जे बारे में दिल में बुरो ख़्याल आंदई ईमान हुन जो चट थी वेंदो आहे ओ सुन्नत जमायत वारा अल्लाह तआला बेपरवाह बादशाह हुआ ॾिस त सही मुंहिंजे रब ज़ुल जलाल जो शान बे हो सॼो तारीफ़ करे रब जी वरी रब तारीफ़ करे पंहिंजनि वलीअ हर शइ तारीफ़ करे अल्लाह जी अल्लाह तारीफ़ करे पंहिंजनि प्यारनि दोस्तनि जी हाणे अचु त मां तोखे इन्हनि दोस्तनि जे मुतालिक़ तफ़सील सां खोले ॿुधाईंदो हलां पोइ तोखे हज़रत पीरान पीर जी बि ॻाल्हि ॿुधायां हज़रत रोज़े वारे जी बि ॻाल्हि ॿुधायां हज़रत जुनैद बग़दादीअ जी बि ॻाल्हि ॿुधायां तोखे ॿियनि वलियनि जूं बि ॻाल्हियूं ॿुधायां त कंहिंखे बि छॾियां न बल्कि सभु सिलसिला ॻंढे हलां त जीअं तव्हां सभिनी जो ईमान ताज़ो थींदो हले सलात मुंहिंजे में वधे सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सब झूमी झूमी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह चवंदो असांजो जेको सिलसिलो आहे न एॾा न यार असांजो सिलसिलो आहे कादरी कहिड़ो तव्हांजे मदीन में बि हिकिड़ो अल्लाह जो प्यारो बानो आहे शाह कादरी सुभान अल्लाह जेको वलियनि सां बिना फ़र्क़ जे मोहबत करे उहो सुभान अल्लाह चवे तालिब मामो जो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ प्या वठदा पीर फ़कीर तालिब मामो जो मुर्शिद तूं मांखे ईअं मज़ो कोन ईंदो जेसीं ताईं ओ
हिन स्टेज खां साईं क़िबला सैयद राज़िक ॾिने शाह खां सवा उन ते मुंहिंजो हुकुम कोन हलंदो ॿियो बुज़ुर्ग असांजो वॾो आहे महिरबान ॿियनि खे बि हुकुम कोन थो कयां अर्ज़ थो कयां सभु झूमी चओ तालिबो मुंहिंजो मुर्शिद तूं आं दुनिया जा रहबर दस्तगीर तालिबो मुंहिंजो दुनिया जा रहबर दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिबो मुंहिंजो मुर्शिद तूं सिलसिलो आहे सिलसिले आलिया कादरिया के नक्शबंदी हूंदा के चिश्ती हूंदा के सुहरवर्दी बि हूंदा पर मां त पंहिंजे पुनल जी ॻाल्हि कयां असांजो सिलसिलो आहे त हज़रत गौस आज़म ताईं आहे ऐं हज़रत गौस आज़म ताईं असांखे पुॼायो आहे त इमामुल आरिफीन पीर सईद रहबर रोज़े धणीअ पुॼायो आहे अल्हम्दुलिल्लाह तमाम मुखां तकरीरन में खोड़ दफ़ा ॿुधो आहे फ़कीर सईं लाल बख्श त मूंसां जलसन में जाम गॾु हूंदो आहे हाणे ताज़ो ख़ासि केॾी फ़कीरन में जेब शाहबाज़ में बि असां गॾु हुयासीं तव्हां बि मुंहिंजी तकरीर रिकॉर्ड थियल ॿुधी आहे मां पीर सईं जो सिलसिलो ॿुधाईंदो आहियां मौजूदा पीर सईं खां वठी करे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं ताईं खोड़ दफ़ा तव्हां ॿुधो आहे यादि पर अॼु हे साम्हूं किताब खणी तव्हांखे मां हिकु हिकु नालो वठंदो वञा ऐं तव्हांजे साम्हूं पढ़ंदो वञा अबा ॿुधंदव भॼंदव अलाए यार माण्हू मां टहनि था मां बाबा करंट त कोन हणंदो आहियां न पोइ अलाए छो था टहनि अलाह ताला तव्हां ऐं जेके आशिक़ आहिनि उहे ठरनि था जेको आशिक़ आहे उहो ठरे थो न हा टहो न बाबा सुन्नी माखो कोन टहंदो बाक़ी हाणे जंहिंखे गड़बड़ आहे त ॾोह हुनजो पंहिंजो आहे मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे अचु त मां तुंहिंजी ख़िदमत में इंशा अल्लाह ताला तव्हां सभिनीनि जी ख़िदमत में हिते सिंध में असां वटि जिन जिन बुज़ुर्गनि जो फैज़ आहे कोशिशि कंदुसि त मां तव्हांखे सभिनीनि बुज़ुर्गनि जी ॻाल्हि कयां पर अव्वल शुरूआत कयां पंहिंजे पुनल सां हर को पंहिंजे पुनल जी ॻाल्हि कंदो असां ते महिरबानी उतां थियल आहे त मां उतां जी ॻाल्हि कयां हाणे मूंखे यादि आहे ऐं तव्हां खोड़ दफ़ा ॿुधो आहे ॾिठो आहे मूंखे मुंहिंजी तकरीरुनि में पर मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु करणु घुरां थो अबा सिलसिलो असांजो कहिड़ो आहे ॻाल्हाए सुहिणा नक्शबंदियुनि ॾे बि अचां थो सोरवर्दियुनि ॾे बि अचां थो चिश्तियुनि ॾे बि अचां थो सिलसिलो कहिड़ो आहे हाणे पक कीअं पवंदई पक ईअं पवंदई हाणे इहो सिलसिलो छा आहे माफ़ कजो मां थोरो अॼु तव्हांखे घाटी तकीर ॿुधाईंदुसि चांहि त घाटी पीती अथव तकीर बि घाटी ॿुधो माना घाटी जो मतिलबु छा आहे घाटी जो मतिलबु आहे अॼु हूअं मां मथे ते ज़ोर ॾेई ॾुखी ॻाल्हि सवली करे तव्हांखे सम्झाईंदो आहियां अॼु मां ॾुखी ॻाल्हि कंदो वेंदुसि तव्हां पाण ई पाण सवलाई सां सम्झंदा वेंदा इंशा अल्लाह तव्हां सम्झंदा वेंदा ॾुखी ॻाल्हि तव्हां सां करणी कान्हे थोरे जो मां ॾुखी कयां पर तव्हां ताईं पुॼंदे पुॼंदे सवली थी पवंदी हाणे उहा ॻाल्हि कहिड़ी आहे इहो सिलसिलो आहे छा तो चयो सिलसिलो मां चयो सिलसिलो बाबा सिलसिले तरीक़त जो आहे कहिड़ी भला छा आहे ॿुधायां ॿुधंदो यादि कंदो यादि करण जी अरबी ज़ुबान में ओ जेका ज़ंजीर वा न ज़ंजीर इनखे चवंदा आहिनि सिलसिलतुन छाखे ज़ंजीर खे छाखे ॾिठी अथव कान न कान ॾिठी अथव कीअं हूंदी आहे मेह जहिड़ी डॻीअ जहिड़ी न भला बकरीअ जहिड़ी न ज़ंजीर कीअं हूंदी आहे कड़ो कड़े में हा शाबाश शाह बाबा चओ कड़ो 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 कड़े में बस मूंखे इहा ॻाल्हि सम्झाइणी आहे पोइ मां तोखे पीर साईं सरदार जी ॻाल्हि अर्ज़ु कयां तुंहिंजी ख़िदमत में इहो सिलसिलो आहे छा जीअं न ज़ंजीर जो हिकु कड़ो अकेलो कड़ो ज़ंजीर न हूंदो आहे ॿ कड़ा बि ज़ंजीर न हूंदा आहिनि कड़ो कड़े में कड़ो कड़े में कड़ो कड़े में कड़ो कड़े में कड़ो कड़े में
ये कड़ा मिलंदा वींदा टूचन थींदा वींदा मिलंदा वींदा एक ॿिए खे ईअं झलियो बीठो हूंदो तॾहिं वञी करे इहा ज़ंजीर ठहंदी पोइ ईअं सम्झ त उन ज़ंजीर जो हिकु सिरो मुंहिंजे हथ में आहे ॿियो सिरो कंहिं ॿी जॻह ते हूंदो आहे पोइ तव्हां ज़ंजीर मां कमु कहिड़ो वठंदा हो ज़ंजीर जो हिकिड़ो जेको पासो आहे बकरीअ जे या कंहिं हिलाल जानवर जे कंध में वकोड़ियल आहे मेह सगोरी आहे उन मेह खे कंध में वकोड़ियो पियो आहे उहा ज़ंजीर पई आहे ऐं ॿियो जेको सिरो आहे ॿियो पासो आहे उहो किले सां ॿधल आहे चओ सुभान अल्लाह छा सां बाबा ज़ोर सां चओ बस हाणे एतिरी ॻाल्हि तव्हां ॿाराड़ी जा माण्हू आहियो तव्हां सां मां ॾुखी ॻाल्हि कान कई सवली ॻाल्हि कई हाणे इनखे अरबीअ ज़ुबान में चवंदा आहिनि सिलसिलो पोइ असां चवंदा आहियूं त असांजो सिलसिलो आहे इहा मां राति तकरीर कई साबू राहूअ में सकरंड जे भरिसां उहा बि ॿुधिजो ऐं हिते बि इहा ॻाल्हि करे छॾियां छो त हिते इज्तिमा तमामु वॾो आहे ऐं माशा अल्लाह एकड़नि में तव्हां हीउ एॾो वॾो पिंडाल ठाहियो मां त सोचियो पे भरजंदो कीअं पर मां अॻे ई तोखे चई छॾियो न फ़क़ीर जे करे तूं कोन थो अचे मदीने वारे मीर जे करे थो अचे हिते त कंहिं आम माण्हूअ जी जाइ कान्हे न छो त असां आम माण्हू आहियूं मां जहिड़ा आम माण्हू आहिनि मां फ़क़ीर आम सादो माण्हू आहियां हिते असांजी जाइ न आहे हे मुस्तफ़ा करीम जा परवाना आहिनि मां उते इहा ॻाल्हि कई त रूए ज़मीन ते जाॻो था सुनियो ऐं रिकॉर्ड कयो इल्म जी ॻाल्हि थो कयो रूए ज़मीन ते को बि फ़िरक़ो को बि टोलो को बि ग्रुप का बि पाण खे जमायत तंज़ीम सॾाइण वारी रूए ज़मीन ते इन फ़क़ीर सिकंदरीअ जो ऐलान जेसीं ताईं मां जहिड़ो आहियां अल्लाह ताला मूंखे 100 वरे हुजे 200 वरे हुजे उहा अल्लाह जी मर्ज़ी आहे ख़ैर आफ़ियत सां शान शौकत इज़त सां अल्लाह अता कंदो पर जेसीं ताईं मां जहिड़ो आहियां पंहिंजी इन ॻाल्हि जो ज़िम्मो आहे मुंहिंजे मथां या इल्म जी ॻाल्हि थो कयां तुंहिंजी ख़िदमत में रूए ज़मीन ते को बि माण्हू पंहिंजो सिलसिलो पाण खां वठी करे मुंहिंजे महबूब मदीने वारे ताईं असांजे या रसूल अल्लाह चवण वारनि खां सवाइ साबित करे ई नथो सघे जेकॾहिं रूए ज़मीन ते को पंहिंजो अक़ीदो ऐं सिलसिलो पाण खां वठी करे रसूल अल्लाह ताईं मिलाए सघे थो त उहो फ़क़ति या रसूल अल्लाह चवण वारो मिलाए सघे थो या मां ईअं हवा में तीर कोन हयो आहे या मां ईअं आम ॻाल्हि कान कई आहे मां वटि इन जा सबूत आहिनि मां वटि किताब पियो आहे उलमा वेठा आहिनि मां इन ते पूरो किताब लिखियो आहे अरबीअ ज़ुबान में जेको ॿाहिरि छपिजे थो आलिम पढ़नि था आम माण्हू कोन था पढ़नि उलमा उनखे पढ़नि था हिकु न उन जा सवे एडिशन सवे दफ़ा उहो छपियो आहे उहो किताब माण्हू पढ़नि था उन में मां इहा ॻाल्हि लिखी आहे त असां निंदड़ कान आहियूं जीअं ज़ंजीर हिकु पासे हिलाल जानवर जे कंध में हूंदी आहे ॿिए पासे खां किले में उहा ॿधल हूंदी आहे ख़बर पवंदी आहे त हे जानवर मालिकीअ वारो आहे निंदड़ को न आहे ऐं हिन जानवर जो हथ आहे हे जानवर मज़बूतीअ सां ॿधल आहे मां तशबीह कोन थो ॾियां फ़क़ति एतिरो थो ॿुधायां रूए ज़मीन ताईं महबूब मदीने वारे जे दामन में हथ अकेला या रसूल अल्लाह चवण वारनि जा हथ कंहिंजा बि न आहे मां तोखे पंहिंजे पाण खां वठी करे या सनद रसूलुल्लाह ताईं ॿुधाए सघां थो पर उहो सिलसिलो घणो ड्रिगो थींदो इंशाअल्लाह वरी 20-25 ॾींहंनि खां पोइ वरी तव्हांजे ज़िले बदीन में अचां पियो सुभान अल्लाह ज़ोर सां वरी 10 ॾींहं ॿिया छॾींदव वरी अचां पियो सुभान अल्लाह ज़ोर सां अबा छाकां थो अचां बनीअ खां कोन थो अचां ॾोकड़ खां कोन थो अचां पैसनि खां कोन थो अचां छाकां थो अचां मुस्तफ़ा जो शानो ॿुधाइण थो अचां हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा परवानो तो सिलसिलो चइबो ई उन ज़ंजीर खे आहे जो हिकु हथ तुंहिंजो रोज़े वारे जी दामन में या त रोज़े वारे जो हथ वरी महबूब मदीने वारे जे दामन में सिलसिलो गॾियो पियो हाणे हिन जो मौलवी साहब सबूत ॾे असांखे मां तव्हांखे सबूत थो ॾियां हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जा मुर्शिद गिरामी केर हन हज़रत पीर साईं मोहम्मद बक्का शाह पट्ट वारा सुभान अल्लाह कहिड़ो पीर साईं पट्ट वारो हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल खे अर्ज़ु कंदो आहे सोना मखदूम मोहम्मद इस्माइल मुंहिंजे महबूब मदीने वारे जी ज़ियारत थींदी अथई हा कराईंदे हा
मेहरबानी फरमाईंदे हाँ केड़ो मोहम्मद इस्माइल ओहो मोहम्मद इस्माइल जै मोहम्मद इस्माइल वट हिकड़ो मानू इंदो आ अर्ज कंदो आ नौजवान आ किबला सौट्रा कुरान जी हाफिजा चयो थमास त तोसा पढ़न जा हक आ हिलाल आ निकाह कया तोसा पर हुआ कुरान जी हाफिजा चवे थी पढ़न बस त कुरान जे हाफिज सां पढ़न बस मोहम्मद इस्माइल वट अचे थो साईं मोहम्मद इस्माइल पाण फरमाईंदा चओ छा थो चवी कि क़िबला अर्ज़ इन जे करे कयो थम त तूं अल्लाह जो वली हो अल्लाह जे वलीअ जे दर ते आयो हां जेको अल्लाह जे वलीअ जे दर ते ईंदो आहे उहो ख़ाली कोन मोटंदो आहे कुर्ब त कर पर क़िबला वक़्तु लॻंदो तेसीं ताईं हूअ पोड़ी थी वञे अलाए मां मरी वञा ख़बर न आहे हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल फरमायो इंतज़ाम अहिड़ो थो कयां जो मुंहिंजे दर ते तोखे देर थींदी कान क़िबला छा कयां पाण फरमायूं फज्र जी निमाज़ जमाअत सां पढ़ मुंहिंजे पुठियां पढ़ सॼे पासे खां बीह त मां तुंहिंजो इंतज़ाम कयां हो अदा मुरीद हो सचो हो कामिलन जो दामन वठण वारो हो आयो निमाज़ लाइ वुज़ू कयईं निमाज में पोया बीठो हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल शुरू कई निमाज अल्लाह अकबर चई सना पढ़ियो अगते पाजी किरात मुकम्मल फरमायो परी रकात पूरी बी रकात पूरी जेडी मला अतहियात में वेठा त अतहियात में पूरो थियण खां पोइ अतहियात मुकम्मल थियो हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल हिय निहारे करे फरमायो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह वाह अल्लाह जा प्यारा वली हिय जो नजर फरमाई सॼे पासे जेके भी वेठा सब कुरान जा हाफिज एक नजर सां बनाए छॾी वरी खबे पासे जो हिय नजर फरमाई वरी फरमाई अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह हालांकि तय थियल हो उन सां सॼे पासे वारे सां पर जेको नेकन जी सोबत में वेहंदो आ वासो उनखे बि मिलंदो सुभान अल्लाह उनके अल्लाह वारा कोन छदीदा वरी खबे पासे जो नजर फरमाई जिन बेचारन के नाजरा कुरान पाक कोन इंदो हो अल्लाह वारे उनन ते नजर फरमाई कच्चो हुन त पक्को थी उन जेके अण पढ़िया उनन के कुरान जो नाजरो सोने मोहम्मद इस्माइल याद कराए छडियो सुभान अल्लाह अल्लाह जा प्यारा बाना अब हेडा छेडा मां हाणे आयुस ता जे जलसे ते फकीर मोहम्मद अनवर दल काठाई बि चवन था दल बजाता अल्लाह सही अन्या इनके इज्जत नसीब फरमाए आमीन त कयो बाबा तहां के का कस सुठी लगे हथ मथे करे चओ आमीन वरी चओ आमीन अल्लाह कंदो ही नस्ल बिन जा आबाद हो फसल आबाद होंदस सदाई सोब वारो होंदो सदाई फतह ही कामयाबी वारी होंदस इंशाअल्लाह ताला तरसो तहां के भी दुआ कंदासे अल्लाह जो से अनवर चाहे घाटी तैयारी कसरे वेठा सु असा साईं अल्लामा साईं अहमद अली सिकंदरी साहब खिपरे को तशरीफ वठी आया जो सुभान अल्लाह मौलाना मोहरमदीन कादरी हैदराबाद को तशरीफ वठी आया बिया बि मूंसां जमायत घणी हुई पानी जेड़ी मल पियारी त रुगो मां अकेले के कोन ॾिनई साईं के भी ॾिनई फकीर के भी ॾिनई मौलाना मोहरमदीन के भी ॾिनई मौलाना ज़फरुल्लाह के भी ॾिनई हालांकि इरादो हुस त मौलवी के तो पियारिया पर रुगो ईअं कोन कयई छो चई त न हे बि आया हन इहो मुंहिंजो तॾो आहे इन तॾे ते जुगाए कोन थो जो गिलास रुगो मौलवी साहब खे ॾियां ऐं ॿियनि खे न ॾियां इहो फ़क़ीर जो ज़र्फ़ हो जो पंहिंजे तॾे जो इहो क़दुरु कई पाणी जो गिलास खां कंहिंखे रहाई ई कोन अल्लाह जे वलियनि जे ज़र्फ़ जी तोखे मूंखे ख़बर ई कान्हे केॾो वॾो ज़र्फ़ आहे हुननि जे दर ते जेको ईंदो आहे जेॾी महिल मींहुं वसाइण शुरू कंदा आहिनि त सभिनीनि खे अॾे छॾींदा वसंदो एक जे करे आ वसाईंदो रब्बा पर घुरी रब खां अता कराईंदा तो ई कोन चंदा त मौला मेहरबानी फरमाए न आमदानी फकीर इन ते रुगो वसाए जा इन खोसे फकीर ते वसाए जा न रुगो ई कोन चंदा मौला हाणे घुरियो त मां मेहरबानी फरमाए अनवर ते बि वसाए मुनवर ते बि वसाए अहमद अली ते बि वसाए अब्दुल्ला ते बि वसाए अब्दुल कादिर ते बि वसाए नज़ीर अहमद ते वसाए सैयद राज़िक दिने शाह ते बि वसाए फकीर लाल बख्श ते बि वसाए फकीर इमदाद अली ते बि वसाए फकीर
अब्बास अली ते बि वसाए, मौलवी अयूब अली ते बि वसाए। अड़े अदल मुंहिंजा भावन नाला खुटी पवंदा पर अल्लाह वारनि जो फैज़ खुटण वारो आहे ई कोन को। मोहम्मद इस्माइल पिराले वारो हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल के पीर सही मोहम्मद बक्ता शाह इरशाद फरमायो, अर्ज कयो क़िबला नबी सही जी बारगाह में वेंदा आहियो, हा वठी हलंदव, हा कॾहिं जुमे जी रात तैयारी कर, फिलानी जाइ ते पहुच, उते बीस जा इंतजार कजां, तोखे वठी हलंदुसि। ऐं हजरत पीर सही पट वारा फरमाईंदा, हा तवज्जो आहे, सुभान अल्लाह। हवा बि घुलण शुरू थी आहे, तव्हां बि आस्ते आस्ते वञो था। हेॾां वारा नारा पिया हणो, पोयां वीचारा पान खायो सुता पिया। ईअं मूंखे पक कान थींदी, इम्तिहान वठंदुसि। हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया। बरोच जो धक्का से केर केर संभाले। भला जेके ना आयो तका हथ मथे करे चओ या रसूल अल्लाह। वरी हिकु दफ़ो चओ या रसूल अल्लाह, वरी टियों दफ़ो चओ या रसूल अल्लाह। माशाअल्लाह तव्हांजो थको हाणे लही वियो, तव्हां तवज्जो फरमाइजो। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो हज़रत पीर साईं पट वारा फरमाईंदा, संतुन करामतूं त खोड़ उहा अॼु ॿुधायां थो, पर पाण फरमाईंदा हिक मां अजीब करामत ॾिठी। कहिड़ी क़िबला? पाण फरमायो हीअ करामत ॾिठमि। अब ड्रुसड़ सम्झंदा हो? ड्रुसड़ तव्हां छा चवंदा? लड़ाई दुदड़, तव्हां दुदड़, असां दुदड़ चवंदा आहियूं, पर ड्रुसड़ अञा ॿियो लफ़्ज़ आहे, मतिलबु साॻियो ई आहे तक़रीबन। दुदड़ में, मिटीअ में, ड्रुसड़ में पाण फरमाईंदा हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो भले सॼो ॾींहुं हले पेरें उघाड़े, पर पेरनि खे मिटी कान लॻंदी हुअसि, ॿाहिरि निकिरंदो पेर छंडे साफ़ जा साफ़। मिटीअ खे बि ख़बर हुई त कदम कजान मोहम्मद इस्माइल पिराले वारे जा। हज़रत मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो साईं मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारे के पाण इरशाद फरमायो, साईं तव्हां नबी पाक जी कचहरी में वेंदा आहियो, ज़ियारत कंदा आहियो। पाण फरमायो हा वठी हलंदव, हा जुमे जी रात फिलानी जाइ, उते बीह इंतजार कर। पीर साईं पट वारा बीठा, हज़रत मखदूम साहब आया, मखदूम साहब अची करे हज़रत साहब खे वरतो। पाण फरमायो हलो, हथ में वठी करे ॿ कदम अॻिते खड़ाए पाण फरमायो त मखद साईं मोहम्मद बता मियां साहब फरमाईंदासीं, मियां साहब अखियूं त बंदि कयो। पाण अखियूं बंदि फरमायूं, बसि थोरो अॻिते हली पाण सदन हथ मुबारक के लोॾो ॾेई करे फरमायूं अखियूं त खोल मियां साहब। हज़रत मियां साहब मोहम्मद बका अखियूं जो खोलनि त मदीने वारो मीर साम्हूं वेठो। महबूब जी कचहरी लगी पई आहे, असहाब वेठा आहिनि, अख्ताब वेठा आहिनि, अगवास वेठा आहिनि, उहा कचहरी हले पई। अल्लाह जे हबीब जी कचहरी हली। उन कचहरी में जेॾी महिल कचहरी ख़त्म थी त मदीने वारे मीर फरमायो, ओ सोना हैदर उथी वंड विरहाए।